अस्सलाम वालेकुम। रहमान सिद्धी मिठू अरबाबाला मौजू हमद। बेशक अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे ॾाढी सुहिणी सूरत में पैदा कयो आहे। तुंहिंजे रब जो अजुर वधीक चङो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन बहितर रोज़ी ॾींदड़ आहे। बेशक अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे ॾाढी सुहिणी सूरत में पैदा कयो आहे। तुंहिंजे रब जो अजर वधीक चङो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन बहितरीन रोज़ी ॾींदड़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन कन अखियूं दिलियूं पैदा कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन कन अखियूं दिलियूं पैदा कयूं ऐं सभिनी उज़वनि खे सुठी सुहिणी ग़िज़ा पहुचाईंदो आहे। बेशक अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे ॾाढी सुहिणी सूरत में पैदा कयो आहे। तुंहिंजे रब जो अजुर वधीक चङो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन बहितरीन रोज़ी ॾींदड़ आहे। जिन खे बचत में खोड़ खज़ाना अता कया अथसि, माल दौलत में वधायो अथसि। जिन खे बचत में खोड़ खज़ाना अता कया अथसि, माल ऐं औलाद में वधायो अथसि। उन्हनि में पंहिंजे साथियुनि खां सबक़त कंदड़ वारा आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन बख़्शिश वारो वॾो महिरबान आहे। बेशक अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे ॾाढी सुहिणी सूरत में पैदा कयो आहे। तुंहिंजे रब जो अजुर वधीक चङो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन बहितरीन रोज़ी ॾींदड़ आहे। हैवाननि जी हर जिन्स मां नर मादी पैदा कयाई, गाह वण टिण ॿूटा उपायाई। हैवाननि जे हर जिन्स मां नर मादी पैदा कयाई, गाह वण टिण ॿूटा उपायाई। अल्लाह रब्बुल आलमीन वॾी कुदरत वारो ख़ालिक़ आहे। बेशक अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे ॾाढी सुहिणी सूरत में पैदा कयो आहे। तुंहिंजे रब जो अजुर वधीक चङो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन बहितरीन रोज़ी ॾींदड़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं नफ़्स खे संदसि सघ खां वधीक तकलीफ़ कोन ॾोॾे। अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं नफ़्स खे संदसि सघ खां वधीक तकलीफ़ कोन ॾोॾे। जंहिं तव्हांखे ज़मीन ते आबाद कयो, इहो ई अल्लाह रब्बुल आलमीन आहे। बेशक अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे ॾाढी सुहिणी सूरत में पैदा कयो आहे। तुंहिंजे रब जो अजुर वधीक चङो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन बहितरीन रोज़ी ॾींदड़ आहे। या अल्लाह रब मुंहिंजा शैताननि जे विसवसनि खां तुंहिंजी पनाह घुरां थो। तूं ई मग़फ़िरत फ़रमाए ऐं रहम फ़रमाए। तूं ई सभ खां वधीक रहम कंदड़ आहीं। या अल्लाह रब्बुल आलमीन रब मुंहिंजा शैताननि जे विसवसनि खां तुंहिंजी पनाह घुरां थो। तूं ई मग़फ़िरत फ़रमाए ऐं रहम फ़रमाए। तूं ई सभ खां वधीक रहम कंदड़ आहीं। अल्लाह रब्बुल आलमीन तमामु घणो बेइंतिहा बरकतुनि वारो आहे। नेमत ऐं सिहत अता कंदड़ वॾो महिरबान आहे। बेशक अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे ॾाढी सुहिणी सूरत में पैदा कयो आहे। तुंहिंजे रब जो अजुर वधीक चङो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन बहितरीन रोज़ी ॾींदड़ आहे।